मां तुझे दुख के समझा तो तव्हां सां हाँ ॾारींदड़ वाक़ियो थियो आहे। दिल मातम का सवाइ न रही सकती। पर यार कोई भी मां तोखे चवंदुसि पंहिंजो पाण खे संभाल, साबित कदम थी रह। ओ त दुश्मनन जे निशाने ते हिन वक्त तू आई रबू। जेकॾहिं तू बौखलाइजी वए न त रुस्तम जो पलांद केर कंदो यार। संभाल पाण खे, संभाल मुंहिंजा दोस्त। जबला रुस्तम जे खून जे पलांद में मां वलीदाद वारनि जे नस्ल खे पंहिंजे हथनि सां दॿा दॿा कया न तॾहिं बि मुंहिंजी हिन दिल खे सुकून न ईंदो। मञा थो यार, रुस्तम जी मौत खां पोइ जेको तुंहिंजी दिल में ख़ाल पैदा थियो आहे न उहो कॾहिं बि कोन भरबो। पर यार मोहन पुठियां केर वयो नाहे रबू। बहुत बरहक आहे यार, पर मूंखे दुख हिन ॻाल्हि जो आहे त उन्हनि ज़ालिमनि मुंहिंजे सौट खे कीअं तड़पाए मारियो हूंदो। उनजे जिस्म खे उन्हनि ज़ालिमनि हिस्सनि में विराए छॾियो हूंदो यार। कफन ऐं दफन जे लाइ सौट जो जिस्म साबित न छॾियो हूंदो यार, साबित न छॾियो हूंदो। इन में को शक नाहे रबू। वलीदाद वारा वॾा ज़ालिम आहिनि। छो त कासाईअ खे जानवर जे मथां छुरी वाईंदे बि राम ईंदो आहे। पर हिननि खे इंसान जे मथां को बि राम नाहे ईंदो रबू। छो त हिन दिल मथां न वलीदाद वारनि जा ॾंप ताज़ा आहिनि। भला के कसम आहे सौट जे खून जो जेसी ताईं वलीदाद ऐं मौलादाद खे तड़पाए न मारींदुसि तेसी ताईं मुंहिंजे लाइ आराम सां वेहण हराम आहे। मसाद तू मौला दादा जो ख्याल रख जाए। मां जमीन तां चक्कर ॾेई मोटी थो अचां। वाह अदा वाह, मुंहिंजी दिल जी सॼी दुनिया उजड़ी चुकी आहे ऐं तोखे ज़मीन जी लॻी पई आहे। त पोइ छा फसल खे छॾे ॾियां त भली सुकी वञे। जेका मेहनत कई आहे ख़र्च कयो आहे उहो सभु लुड़ी वञे। वञ अदा वञ, तोखे ख़र्च ऐं फसल प्यारो आहे न। पर मुंहिंजे हिन दिल मथां छा गुज़री रही आहे इन लाइ तो वटि मूंसां वेही हाल ओरनि जी वंद काई न आहे। बुझा भा ही माल मिल्कियत छा है? कुछ भी ना है। अरे बुआ तो पंहिंजी जान भी कुर्बान करे छॾिया। मासा त जी मां साहब तू वञी ज़मीन तां चक्कर हणी आ
मथे नंबर में कणक कहाणी आहे। ॾिसी आहे त हारिन रेज कयो या न, जी मसाद पर थोरो ख्याल सां। बेफिक्र रहो मसाद, किदड़ मुंह तरफ कदे भी कोन ईंदा। जी आया न जिंदा वापस न वेंदा। अदा वारनि खे बि पंहिंजो रत समझो, पर अदा वारा कंहिंजा बि सॼण न आहिनि। मुंहिंजे मुड़ुस खे मारण खां पोइ हाणे हू मुंहिंजे ॿार खे ख़तमु करण था चाहिनि। जेकॾहिं मां हिते रहियसि त मुंहिंजो ॿार कॾहिं बि ज़िंदा रही कोन सघंदो। ऐं जे वापसि वयसि उते मूंखे ज़िंदा कोन छॾींदा। हाणे वञा त वञा काॾे? छा वापसि वञी चाची जन खां माफ़ी घुरां? मन हाणे मूंखे हू कॾहिं बि माफ़ कोन कंदा। तूं त पंहिंजी ज़िंदगी पाण बर्बाद कई आहे, न हिन दर जी रहियसि न हुन दर जी। बीबन ना या गलती न कजाए, सीनो गोलन सा परोड़ करे जरीलो जाए। अदियल बेली तोखे छत्ती सच्ची ॻाल्हि ॿुधायो न त छत भिराईअ जा कम ई उबता अकुल अथसी कोन। छतनि भाइरनि जे मथां ॼाईअ ते तुंहिंजा सत भाइर अॻ में ॼावा न त तुंहिंजे पीउ मां उन्हनि खे अकुल विधाए ॾिनो। जरो 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 अकुल ख़तमु थी वियो। हाणे मथां ॼाईअ तूं त तोखे अकुल किथां ॾींदा आहे? मां अकुल खां ख़ाली आहियां, बाक़ी तो वटि जेके अकुल जा खज़ाना न उहा मूंखे ख़बर आहे। मूं में अकुल भली थोरो न हुजे पर सलाहूं तोखां भलियूं कंदो आहे। हा ॻाल्हि आहे सिधी। अदा हाणे छॾियो विढ़ण खे, तूं ई खणी सलाह ॾे त हाणे कयूं छा? हिते ई वेठा हूंदासीं, हितो कोन निकिरंदासीं। ख़बर अथव जेकॾहिं असां हितो बि निकितासीं न त पोइ रब्बू बि असांजो दुश्मन थी वेंदो। पोइ जेन रब्बो वली दादा खे असांजो ॾस ॾिनूं त पोइ चरी तोखे इहा ख़बर ई कान्हे। रब्बू असांजी भेण सां शादी करण थो चाहे अलबेली सां हॾ त रब्बू मरे ते मरी पवंदो। असांजो ॾस पतो वली दादा हुनखे अछुल बि कोन ॾींदो। सम्झई?
पर आऊं त रबुअ खे कोन थी चाहियां, आऊं हुन सां शादी कोन कंदसि। छो? शरी तू के चाहजे बि न, जे तो के चाहियो न असांजो इहो धंधो बंदि थी वेंदो। ऐं पोइ जेके मूं ऐं हमजे करोड़पति थियण जा ख्वाब ॾिठा आहिनि उहे कीअं पूरा थींदा? छत भराई तू हाणे मूंखे थोरो हिसाब करे ॿुधा त करोड़पति थियण जे लाइ अञा घणा घर फुरणा पवंदा? 10 ॾह 12। हलो तू त 10 दर्जा पढ़ियल आहीं, खोड़ा बि 10 ॾह बजे हरी, माना इन जो मतिलबु आहे त 10 घर पूरा फुरणा पवंदा। हॾ 2 घर फुरे चुका आहियूं, बाक़ी 8 घर। सो बि हुन में हिकिड़ो त रबू हथ अची वियो आहे, बाक़ी घणा बचंदा? तवकल भर खुदा, अचे पहुताऊंसि पाण ई कमु सिधो थी वेंदो आहे। मुला दादा सिज लहण ते अची पहुतो आहे, अञा मां साथ न आयो। अल्लाह ख़ैर करे। वॾो निभागो अथई, चांहि जी सुर्खीअ लाइ होटल ते निकिरी वेंदो। अला तूं हाणे मासात जे बारे में सोचणु छॾ, मुंहिंजे बारे में सोच। मुंहिंजे बारे में हाणे इहो सोच त असांखे अरबेलियो ॾस केरु ॾींदो? सावण ॾस ॾींदो, सावण। पोइ कॾहिं मूंखे खणी अचो। ॾींहुं ॿ सब्र कर। न मां हिकु पल सब्र नथो करे सघां ऐं तूं ॾींहंनि जी ॻाल्हि थो करीं। ओए हींअर हलूं, हली पऊं बंदूकुनि जे मुंहं में। मारे विझंदा न, हल मारे विझंदा, पर मां मोटण ऐं मोड़ वारनि में न आहियां। जेसीं ताईं मूंखे अरबेलीअ जो ॾस न मिलंदो तेसीं ताईं ॻोठ वारनि मथां इहा पाए ॿरियल हूंदी। हिक खां पोइ ॿियो, ॿिए खां पोइ टियों। इहो सिलसिलो ओसी ताईं ख़तम न थींदो जेसीं ताईं मुंहिंजे अरबेली जो मूंखे ॾस न मिलंदो। मां वठी ईंदुसि तुंहिंजी अरबेलीअ खे, पर मुंहिंजा यार कुझु ॾींहं सब्र कर, कुझु ॾींहं पाण सां गॾु असांखे मुसीबत में न विझ। कुझु सोच यार, सोच। जेकॾहिं होश विञायोसीं न त पोइ पाण ॿई मरंदासीं। अदा मरण मेणो न आहे, पर अरबेलीअ खां सवा मुंहिंजी ज़िंदगी अज़ाब बणिजी चुकी आहे। अज़ाब। हाय हबीबा, ॿुधाए त तव्हां मुंहिंजे सौट मथां कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म कया ऐं कीअं मुंहिंजे सौट खे मारियो, मां चवां थो ॿुधाए।
जुल्म कयो। छा तू भी उन जुल्म जो भांगे फाइवार आहीं? बुधाए हबीब, मां चवां थो बुधाए जेतिरो वक्त पंहिंजी इहा ज़बान बंद रखंदे न ओतिरो तोखे अज़ाब ॾींदुसि। असांजे साम्हूं गूंगा भी पंहिंजी ज़बान खोले वेठा। तू कहिड़ी चीज़ आहे? चवां थो ॿुधा, पोइ तो छा सोचियो आहे? तुंहिंजे भाइरनि खे कहिड़ो जवाब ॾियां? भाॼे अदा वारनि खे चयो हिकु गोली मुंहिंजे सीने में हणी छॾनि, ॿार किराणे जी ज़रूरत ई न पवंदी। तूं 80 साल जी पोड़ी न आहीं जो तोखे ॿिया ॿार पैदा न थी सघनि। खुदा जे वास्ते भाॼे, खुदा जे वास्ते मां हिन जे बारे में कुछ भी ॿुधणु नथी चाहियां। मूंखे मारणो अथव न त भले मारे छॾियो मूंखे, पर मां पंहिंजो ॿार किराणे जे लाइ कॾहिं सोचे बि नथी सघां। ठीकु आहे, जेकॾहिं तूं इज़त सां न मञियो न त पोइ तोसां ज़बरदस्ती करणी पवंदी। केरु ज़बरदस्ती कंदो? तूं ज़बरदस्ती कंदी मूं ते? हाँ, तूं ज़बरदस्ती कंदी है। तूं मूंखे हथ त लाहे ॾेखार त मां तोखे ॾिसां थी। मां घणो ई तव्हांजे इशारनि ते नची आहियां। अदा वारनि जे करे, अदा वारनि जे करे मां पंहिंजो घर बर्बाद करे छॾियो। मां त इहो बि न सोचियो त मुंहिंजी ज़िंदगी हाणे मुंहिंजे मुड़ुस सां आहे। मां पंहिंजे मुड़ुस खे दुश्मन सम्झी पंहिंजनि भाइरनि खे सॼण सम्झी वेठसि, पर हू हाणे मुंहिंजी औलाद जा दुश्मन थी पिया आहिनि। जे मासूम अञा हिन दुनिया में पैर ई न रखियो, उनखे पंहिंजो दुश्मन बणाए छॾियो थो। हाणे हिन घर में मां हिकु पल बि न रहंदसि। मां हितां वञा थी भाॼी, वञा थी मां हितां पंहिंजे मुड़ुस जे घर। जेकॾहिं हुननि मूंखे मारे छॾियो न त मूंखे ॾुख न थींदो। ऐं हिन घर में मां हिकु पल बि न रहंदसि। ऐं तूं अता वारनि खे ॿुधाए छॾजांइ त अॼु खां पोइ उन्हनि सां मुंहिंजा सभु रिश्ता ख़तम। वापस वञण जी ॻाल्हि कई अथई त ईअं मुंडी मरोड़े छॾींदोसांइ। तोखे जन्नत जेको कुझु चए थी न वो गौर सां ॿुधाई उन ते अमल कर। जेकॾहिं तो ईअं न कयो न त खल पुठीअ जी लाहे छॾींदोसांइ। जन्नत समझाए छॾीस। जेकॾहिं आईंदा घर खां ॿाहिरि निकिरण जो सोचई न त टंगूं भञी छॾींदोमांसि। इहा मुंहिंजी तोखे पूरी पूरी इजाज़त आहे। जन्नत जेकॾहिं राणी घर खां ॿाहिरि वई न त मां तुंहिंजूं टंगूं भञी छॾींदुसि। हिन ते नज़र रखजांइ।